अपडेट कयूं पिया मलीर मां एजुकेशन सिटी जे आड़ में मक़ामी ॻोठन ज़रई ज़मीनुनि बाग़न ऐं ग्रीन बेल्ट ते मबीना वालार खिलाफ दरसाणो छनो में आबादगारनि ज़मींदारनि सियासी समाज अॻवाननि सिविल सोसाइटी ऐं ॻोठाणनि जो कठ थियो। कठ में अकरम जोकियो, सलीम सालार, अब्दुल रज़ाक सालार, यूनिस कासकेली, जुमन हिमायती ऐं हाजी इलियास रिंद समेत ॿियनि शिरकत कई। अॻवाननि चयो त तालीम जे नाले ते सदियुनि खां आबाद माण्हुनि खे संदनि अबाणी ज़मीनुनि ऐं रोज़गार जे वसीलनि खां महरूम करणु क़बूल न कयो वेंदो। उन्हनि चयो त असां तालीम जे ख़िलाफ़ न आहियूं, पर ज़मीनुनि ते वालार ऐं मक़ामी माण्हुनि जी बेदख़ली बर्दाश्त न कंदासीं। कठ में फ़ैसिलो कयो वियो त 29 अगस्त ते ज़मीनुनि ॻोठनि ऐं ग्रीन बेल्ट ते तहफ़ुज़ लाइ पुरअमन एहतिजाज कयो वेंदो। अॻवाननि समूरनि सियासी समाजी तंज़ीमुनि, सिविल सोसाइटी, आबादगारनि, ज़मींदारनि ऐं ॻोठाणनि खे एहतिजाज में भरपूर शिरकत जी अपील कई। उन्हनि ख़बरदार कयो त जिदोजहद रोकण या दॿाइण जी कोशिश कई वई त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो ऐं ज़मीनुनि जे तहफ़ुज़ लाइ पुरअमन जमहूरी जिदोजहद जारी रखी वेंदी।